ख़बर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया जाम साहब में सर्दीअ जी पहिरीं बरसात इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो। शहबाज़ खान मरीअ जी रिपोर्ट मूजिबि जाम साहब हिकु क़दीमी शहर आहे, पर बरसात रब जी रहमत आहे। टाउन कमेटीअ वारनि जे करे ज़हमत थियो पई आहे। अॼु बि शहरी अज़ाब में आहिनि। जाम साहब जे टाउन कमेटीअ जी नाहिलीअ जे करे हर हंधि रोडनि ऐं रस्तनि ते पाणी बीठल आहे। शहरनि खे घणियूं मुश्किलातूं ॾिसणियूं पइजी रहियूं आहिनि। घिटियनि रोडियनि नालियुनि में पाणी सां भरिया पिया आहिनि। स्कूल जा ॿार तोड़े वॾा शहरी माण्हुनि खे अचण वञण में सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। टाउन कमेटीअ जी नाहिलीअ जे करे रोडनि ऐं रस्तनि जी मरम्मत करण बजाए दुकानदारनि खां 10 रुपया टैक्स त वरितो पियो वञे, पर स्कूलनि जे साम्हूं बरसात जो पाणी बीहण सबबि स्कूल में हाज़िरी न हुअण बराबरि आहे। टाउन कमेटी जाम साहब जे ग़रीब अवाम जी रत चूसण लाइ हर रोज़ हर दुकानदार ऐं रेड़ी वारे खां टाउन कमेटी जे नाले ते 10 रुपया त उगाड़िया पिया वञनि, पर टाउन कमेटी इंतज़ामिया शहर में सफ़ाई सुथराई करण में मुकमल तौर ते नाकाम आहे। चंद कलाकनि जी बरसात इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो। रहवासियुनि तरफ़ां अपील कई वई आहे त शहर मां बरसाती पाणी नेकाल कराए शहरनि खे ॿिटे अज़ाब खां बचायो वञे।